Hi friends, it's me here Ehsan Ali Lund and today's our topic is use of can। दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे यूज़ ऑफ कैन याने कैन जो इस्तेमालु। हाणे कैन असां किथे किथे इस्तेमालु कंदा आहियूं ऐं छा लाइ इस्तेमालु कंदा आहियूं असां हिन लेक्चर में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां असां ॾिसूं त कैन जेको आहे जिथे असां इस्तेमालु कंदा आहियूं उन जुमिले जी सिंधी में सुञाणप छा आहे। हाणे ॾिसूं असां सिंधी में सुञाणप कैन जे जुमिले जे आख़िर में ईंदो सघां थो, सघे थी, सघनि था, सघनि थियूं, सघे थी। हाणे जिथे जिथे सघां थो, सघनि, सघे थी, सघनि था, सघनि थियूं, सघे थी अचनि उहो जुमिलो असांजो कैन जो हूंदो। हाणे पहिरियां असां प्रेज़ेंट सिंपल टेंस में पढ़ी चुका आहियूं थो, था, थी, थियूं, यानी जेके सिंपल सेंटेंस में थो, था, थी, थियूं अचनि उहे जुमिला असांजा प्रेज़ेंट सिंपल जा आहिनि। लेकिन जंहिंसां गॾु सघ यानी ताक़त या पावर सघां थो, सघे थी, सघनि था, सघनि थियूं, सघां थी अचे उहे जुमिला असांजा कैन में अची वञनि था। नोट पहिरियां यूज़ ऑफ कैन खे पोटेंशियल टेंस भी चयो वेंदो पर अॼुकल्ह इहो टेंस में नथो अचे। उन खां पोइ ॾिसूं अंग्रेज़ी जुमिलनि में कीअं असां सुञाणींदासीं त इहे जुमिला असांजा कैन जा आहिनि। उनमें असांजा जेके आहिनि 5 सुञाणप आहिनि। नंबर 1 आहे एबिलिटी यानी क़ाबिलियत, नंबर 2 अथॉरिटी यानी हक़, नंबर 3 कैपेसिटी यानी सलाहियत, नंबर 4 पॉसिबिलिटी यानी इम्कान, नंबर 5 परमिशन। ये 5 ही जंहिं जुमिले में अचनि उहे असांजा जुमिला कैन में काउंट कया वेंदा। हाणे सभ खां पहिरियां असां पढ़ियो आहे एबिलिटी। हाणे एबिलिटी यानी क़ाबिलियत। हाणे एबिलिटी में असां जेकॾहिं जुमिले जो मिसाल वठूं त असां वटि जुमिलो आहे अली ही हिसाब हल करे सघे थो। अली ही हिसाब हल करे सघे थो। उन खां पोइ ॿियो नंबर असांजो जुमिलो आहे मां कार हलाए सघां थो। हाणे ॾिसो अली हिसाब हल करे सघे थो, इहा अली जी एबिलिटी यानी क़ाबिलियत आहे। मां कार हलाए सघां थो, इहा मुंहिंजी क़ाबिलियत आहे। हाणे जुमिले खे अंग्रेज़ी में ट्रांसलेट करण खां पहिरियां असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस में सभ खां पहिरियां असांजो ईंदो आहे सब्जेक्ट, पोइ ईंदो आहे हेल्पिंग वर्ब यानी कैन, पोइ असांजो फर्स्ट फॉर्म, आख़िर में ऑब्जेक्ट ऐं फुल स्टॉप ॾींदा आहियूं। हाणे ॾिसो पहिरियों नंबर जुमिलो आहे असांजो अली हिसाब हल करे सघे थो। हाणे इन जुमिले खे जेकॾहिं असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट करूं त सभ खां पहिरियां असां सब्जेक्ट रखंदासीं। सब्जेक्ट आहे अली, उन खां पोइ असां हेल्पिंग वर्ब यानी कैन रखंदासीं। ॾिसो अली कैन सॉल्व दिस सम, अली ही हिसाब हल करे सघे थो, अली कैन सॉल्व दिस सम। उन खां पोइ ॿियो नंबर असांजो जुमिलो आहे मां कार हलाए सघां थो, आई कैन ड्राइव अ कार। हाणे ॾिसो जेको आहे हिसाब हल करणु या कार हलाइणु, इहे ॿई जुमिला असांजा एबिलिटी में अची वञनि था। उन खां पोइ असां ॾिसंदासीं अथॉरिटी यानी हक़ खे ज़ाहिर करणु। अथॉरिटी में असांजा ॿ जुमिला आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल हू कुझु बि करे सघे थो, हू कुझु बि करे सघे थो, ही कैन डू एनीथिंग, मुंहिंजो वालिद फ़ैसिलो वठी सघे थो, माई फादर कैन टेक डिसीजन। हाणे हू कुझु बि करे सघे थो उनखे अथॉरिटी आहे, मुंहिंजो वालिद साहब फ़ैसिलो वठी सघे थो, इहा बि उनखे अथॉरिटी आहे। यानी इहे ॿई कुझु बि करे सघनि था, फ़ैसिलो वठी सघनि था, कोई बि कमु करे सघनि था। उन्हनि ॿिन्ही वटि जेको आहे छा आहे अथॉरिटी आहे। हाणे स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस असां पहिरियों पढ़ी चुका हुआसीं, उन तहत असां इहे ॿई जुमिला हल कया आहिनि। टियों नंबर आहे असां वटि कैपेसिटी। हाणे कैपेसिटी जेको आहे असांजो ज़ाहिर कंदो आहे सलाहियत खे। कैपेसिटी जा असां वटि ॿ जुमिला आहिनि। मिसाल तौरु मां हुनखे शिकस्त ॾेई सघां थो, तव्हां मेज़ खणी सघो था। हाणे मां हुनखे शिकस्त ॾेई सघां थो, इहा मां में कैपेसिटी आहे। तव्हां मेज़ खणी सघो था, इहा तव्हांजी कैपेसिटी आहे। हाणे जंहिं में कैपेसिटी अचे जंहिं जुमिले में उहो असांजो जुमिलो कैपेसिटी में अची वेंदो। हाणे ॾिसो मां हुनखे शिकस्त ॾेई सघां थो, आई कैन डिफीट हिम। तव्हां मेज़ खणी सघो था, यू कैन लिफ्ट टेबल। हाणे इहे ॿई जुमिला असांजा छा जा हुया कैपेसिटी जो हुया। नंबर चौथों आहे असां वटि पॉसिबिलिटी यानी इम्कान। हाणे पॉसिबिलिटी जा असां वटि ॿ जुमिला आहिनि। नंबर 1 आहे हू अची सघे थो,
हाणे कोई बि अची सघे थो पॉसिबल आहे इन इहा छा खे ज़ाहिर कंदो पॉसिबिलिटी खे ज़ाहिर कंदो हू अची सघे थो ही कैन कम। नंबर 5 याने आख़िरी नंबर परमिशन याने इजाज़त। हाणे परमिशन जे लाइ बि असां कैन खे इस्तेमालु कंदा आहियूं। लेट सपोज़ असां वटि जुमिलो आहे मां ॿाहिरि वञी सघां थो आई कैन गो आउट। आमद हुनजी मदद करे सघे थो आमद कैन हेल्प हिम। हाणे ॾिसो जेको आहे परमिशन जे लाइ असां कैन खे उते इस्तेमालु कंदासीं जिथे या त को बि शख़्स असांजे हम उमिरि हुजे या असांजो दोस्त हुजे या जंहिंसां असां जेको आहे फ्री आहियूं उन सां असां परमिशन जे लाइ कैन खे इस्तेमालु कंदासीं। ऐं कैन खे असां पाण खां कंहिं वॾे ऑफिसर या उहिदेदार या उस्ताद या वालिद साहब सां इस्तेमालु नथा करे सघूं। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हम उमिरि या कंहिं दोस्त सां कैन खे परमिशन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। आख़िर में असां वटि जुमिलो आहे हिकिड़ो जुमिलो खणंदासीं जंहिंखे असां काइंड्स ऑफ सेंटेंसिस में चेंज कंदासीं जीअं असांखे ख़बर पवे असां जुमिले खे पॉज़िटिव मां नेगेटिव कीअं ठाहींदा आहियूं, पॉज़िटिव मां इंट्रागेटिव कीअं ठाहींदा आहियूं, पॉज़िटिव मां इंट्रागेटिव एंड नेगेटिव जुमिलो कीअं ठाहींदा आहियूं। लेट सपोज़ असां वटि जुमिलो आहे मां क्रिकेट खेॾी सघां थो, मां क्रिकेट खेॾी सघां थो। इन में असां सभ खां पहिरियां सब्जेक्ट इस्तेमालु कंदासीं पोइ हेल्पिंग वर्ब यानी कैन पोइ जेको आहे असां वर्ब ऐं आख़िर में ऑब्जेक्ट इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे इन जुमिले खे ट्रांसलेट कंदासीं आई कैन प्ले क्रिकेट। हाणे आई असांजो सब्जेक्ट हुयो, कैन हेल्पिंग वर्ब हुयो ऐं प्ले जेको फर्स्ट फॉर्म इस्तेमालु थियल आहे बेस फॉर्म ऐं आख़िर में ऑब्जेक्ट यानी क्रिकेट इस्तेमालु थियो आहे आई कैन प्ले क्रिकेट यानी इहो जुमिलो असांजो पॉज़िटिव जो ठहियो। हाणे इन जुमिले खे जेकॾहिं असां नेगेटिव में इस्तेमालु कयूं नेगेटिव में इस्तेमालु करण जे लाइ असां कैन सां गॾु यानी हेल्पिंग वर्ब सां गॾु नॉट जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। हाणे ॾिसो मां क्रिकेट नथो खेॾी सघां या क्रिकेट मां न खेॾी सघां थो त इन जो अंग्रेज़ी में ट्रांसलेट थींदो आई कैन नॉट प्ले क्रिकेट। हाणे कैन सां गॾु जेको आहे असां छा इस्तेमालु कयो आहे नॉट इस्तेमालु कयो आहे आई कैन नॉट प्ले क्रिकेट। उनखां पोइ असांजो आहे 3 नंबर जुमिलो यानी सवाली जुमिलो इंट्रागेटिव सेंटेंस आहे। इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां हेल्पिंग वर्ब यानी कैन खे ॿाहिरि रखंदासीं ऐं बाक़ी स्ट्रक्चर असांजो सेम रहंदो। हाणे कीअं कैन आई प्ले क्रिकेट सिर्फ़ु कैन ॿाहिरि अची वियो बाक़ी जो जुमिलो असांजो साॻियो रहियो कैन आई प्ले क्रिकेट छा मां क्रिकेट खेॾी सघां थो। उनखां पोइ 4 नंबर असांजो जुमिलो आहे जंहिंखे असां इंट्रागेटिव एंड नेगेटिव ॿिन्ही में चेंज कंदासीं। उहो जुमिलो आहे असांजो कैन आई नॉट प्ले क्रिकेट छा मां क्रिकेट न खेॾी सघां थो। हाणे ॾिसो कैन खे असां ॿाहिरि रखियो आहे सब्जेक्ट खां पोइ असां नॉट जो इस्तेमालु कयो आहे ऐं बाक़ी जेको आहे असां साॻियो रखियो आहे कैन आई नॉट प्ले क्रिकेट छा मां क्रिकेट न खेॾी सघां थो। वरी ॿीहर ॾिसो पहिरियों नंबर असांजो जुमिलो आहे मां क्रिकेट खेॾी सघां थो आई कैन प्ले क्रिकेट मां क्रिकेट नथो खेॾी सघां आई कैन नॉट प्ले क्रिकेट छा मां क्रिकेट खेॾी सघां थो कैन आई प्ले क्रिकेट छा मां क्रिकेट नथो खेॾी सघां कैन आई नॉट प्ले क्रिकेट। दोस्तो इहो हुयो यूज़ ऑफ कैन। आई होप कि तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे सम्झ न आयो आहे या कंहिं बि क़िस्म जी डिफ़िकल्टी या मुश्किलात या कंफ्यूजन जो शिकार हुजो यू मे कमेंट हियर एंड थैंक्स फॉर वॉचिंग माई वीडियो। See you inshallah in next lecture. Thank you very much.